ठहियो या जायो शक न कर मां पंहिंजे कम सां थो वञा ए त ख़बर तोखे कम अची असांजे घिटीअ में था थियनि हा छो तव्हांजी घिटीअ में कम कोन थो थी सघे जा चङो हाणे यार टरड़ाए पछड़ पए था निकरण जी कर मां ॿीहर तोखे हिन घिटीअ में न ॾिसां सम्झई तूं बंदूक हट जा ॿीहर अचां न त बंदूक हट जा आई बस ख़बर त पवे न त आखिर छोरी कयो छा कयो अथसि असल विख ते तावीज़ पूरे छॾिया अथसि केॾी महिल बाहि में थी तावीज़ साड़े ऐं केॾी महिल ॾिस त वण में ॿधियो वेठी आहे हाणे तूं जज़्बात में तकड़ो थी थो वञे वॾो आहे असां तुंहिंजे अॻियां ॻाल्हाए कोन था सघूं बाक़ी जेके अदा तूं फैसला कया आहिनि सभु ग़लति कया अथई तव्हांजो मक़सदु आहे त असां गोराम खे अदी जो रिश्तो न ॾियूं अदा तुंहिंजो पहिरियों ग़लति फैसलो इहो हुयो जो तूं अदीअ खे अगवा मां उथारियो इहो अदा वरी तव्हांजो किथां अची वियो इहो रोल चोरो अकबर खान अलाए किथां अची कयो हाणे हुनखे पढ़ाए पोसे वॾो करे हुनखे कतो पंहिंजी मिल्कियत जो वारिस कुझु हाणे ॻाल्हि ॿुध तूं हिकिड़ो पंहिंजो पाण मुरादो नोटिस वठी ने छोरे खे घर मां भॼा असल मुर्शिद सफ़ा मुरीदनि जे घेरे में आहे हिकिड़ो मुरीद वञेसि थो त ॿियो वरी हेॾां वठी थो वञेसि पोइ हेॾां वठी थो वञेसि वांध काई कान थी मिलेसि इन्ही करे चवां थी कुझु बि कर मुर्शिद साईं खे घर हेॾे वठी अच जेको मुर्शिद तोखे वज़ीफ़ो ॾिनो आहे न ॿ ॾींहं खनि पढ़ त सही हुनजो ॾिस असर केतिरो थो थिए जेकॾहिं छेड़ो करणो हूंदो आहे न त ॻाल्हाईंदा न आहियूं सिधी रांद सोटे जी एॾो ठाउको कॾहिं खां वठी थियो आहे हां दिलबर मूं ते यकीन रख त मूं तोखे हिकु दोस्त जे नाते सां रोकियो आहे सिर्फ़ इहो ॿुधाए त राणी किथे साईं तव्हांजा ये बहाना मूंखे शक में था विझनि का त ॻाल्हि आहे न जो शहर हलण खां लारायो पिया शक कहिड़ो शक बानू बेगम अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे बानू बेगम सुभाणे मां हर कम पासे ते रखी पहिरीं इहो ई कमु कंदुसि मूं कुंज खे चई छॾियो आहे सुभाणे खां उहो हिते अची रहंदी तव्हांजे लाइ मानी जो बंदोबस्त बि उहा ई कंदी हीअ दुनिया दर्दन जो दरिया जीजा छा पई ॾिसी इहो ॾिसां पई त तूं नौकरियाणी त कोन थी लॻी न जीजा न मां त नौकरियाणी आहियां छा जीजा मूंखे त हिन घर पंहिंजो सम्झो आहे ऐं साईं वॾो त शफ़ीक माण्हू आहे जीजा मुंहिंजो त नंढड़े सां प्यार थी वियो आहे ईअं थो लॻे त मां हुनजी सॻी भाउ हुजां नंढड़े सां एतिरो प्यार थी वियो अथई हुनखे त आए अञा कुझु ॾींहं थिया आहिनि बानू बेगम तो खां वधीक नंढड़ो हिन वटि रही चुको आहे जॾहिं तूं नंढड़े सां एॾो प्यार थी करी त छा हीअ नंढड़े सां प्यार न कंदी हुई सच साइण मूं त हुनखे पंहिंजे बचन जीअं प्यार ॾिनो आहे ऐं नंढड़ो बि मूंसां रिली मिली वियो आहे ऐं हू मूंखे पंहिंजी माउ थो सम्झे नंढड़े जी हद ताईं त बहितर आहे पर अकबर सां त घुली मिली कोन वई आहीं न बानू बेगम तुंहिंजो दिमाग़ त जाइ थिया न पीछा पे चई तूं साईं मूं त सोचो त नौकरियाणी खां पोड़ी रखी हूंदई पर हीअ त नौजवान ऐं हसीन खूबसूरत नौकरियाणी रखी अथई तव्हां जे बहाने सां हर ॿिए ॾींहुं शहर ईंदा हो न उहा अॼु मूंखे ख़बर पइजी वई त तव्हां शहर छो ईंदा हा जीजा ईअं न आहे तव्हां ग़लति था सम्झो पंहिंजी सोच ते काबू रख बानू बेगम हद खां वधीक शक रिश्तनि में ॾार विझी छॾींदो आहे साईं तव्हां त अजायो नाराज़ पिया थियो पर हिन औरत खे अहिड़े वेस में ॾिसी शक जो बुनियाद त ठहे थो न ईअं थो लॻे त हीअ नौकरियाणी न ॼण घर जी मालकियाणी थी लॻे असल में ॻाल्हि इहा आहे त तुंहिंजो मूं मथां भरोसो कमज़ोर थी चुको आहे इहो ई सबबु आहे जो तूं मूं ते हाणे शक करे रही आहे न जीजा अहिड़ी ॻाल्हि कान्हे का मां त नौकरियाणी आहियां ऐं मां तव्हांजी नौकरियाणी थी रहंदसि तूं पंहिंजी वफ़ादारी ॾेखारण जी कोशिश न कर नौकरियाणी कंहिं वक़्त बि मटिजी सघे थी जीजा मां अगरि तव्हांखे शिकायत जो मौक़ो ॾियां न त मूंखे तव्हां भले कढी छॾिजो मुंहिंजी जॻह ते का ॿी नौकरियाणी रखी छॾिजो बानू बेगम
मूंखे इजाज़त आहे। ठीक है ता भले वञो। चाचा हमरा जे ॿाहिरि निकिरण जो आसरो मिलियो आहे। सच पुट? हा बाबा साईं, सुभाणे दादनि जी हाज़िरी आहे। अला कंदो त ज़मानत बि थी वेंदी। वकील त पूरो आसरो ॾिनो आहे। हे पुट दोदे जो छा थियो? उनखे अञा कोर्ट में पेश कोन कयो अथऊं ऐं सूबेदार त वॾो वात खणी बीठो। पुट भला घणा थो घुरे? 30,000 चया अथई, पर मां त उनखे 15,000 चई आयो आहियां। पुट 2 रुपयनि खे न ॾिस, कीअं बि करे दोदे खे छॾाए विझो। बाबा बाबा साईं 30,000 वॾा आहिनि, उनखां त सुठो आहे त दो चालान थी वञे। पुट वरी वतो ज़मानतुनि जे लाइ भॼंदा, दोदे बदिरां हाज़ुरनि ते केरु वेंदो? उनखां सुठो आहे त 2-3 हज़ार ॾेई ॿाहिरों ई छॾाए वठेसि। ठीकु आहे बाबा साईं, मां सुभाणे वञी सूबेदार सां मिलां थो ऐं 20,000 बि पासियांसि थो। जेकॾहिं दोदे मां हथु कढे त वठी ईंदोसांसि, न त 2 ॾींहं जेल में दोदो रहे त छा थी पवंदो। चाचा जेकी ॻाल्हि आहे तूं ॿुधा, हुकुम कर, कीअं बंदि पियो आहीं? शेरल मां वरियाम ऐं छावण जी मां तोरे दाह खणी आवां। बाबा वरियाम तुंहिंजो मासा था, उन सां पंहिंजो पाण मों ॾे। उन्हनि छा कयो आहे? मां पंहिंजी भेण खे वठण वियुसि, हुन छॾण खां इनकार करे छॾियो। मुंहिंजी भेण आहे, जेकॾहिं मां 2-3 ॾींहं पाण ॾे वठी वियुसि त कहिड़ो मुंडो करे वेंदो। ठीकु आहे, मां मासात वरियाम सां ॻाल्हायां थो, ॾिसां त हू चवे छा थो। ॻाल्हाए न, मूंखे नज़ीरा जी मोकल वठी ॾे। जॾहिं मां उन्हनि सां ॻाल्हाईंदुसि त असुल मसइले जी ख़बर पवंदी न। मसालो को बि कोन्हे, वो हरू भरू ज़िद कयो छा त नज़ीरा खे कोन छॾींदासीं। ठीकु आहे, मां अॼु शाम ई निकिरां थो मासात वरियाम तरफ़। मां तोखे नज़ीरा जी मोकल वठी वरियाम शम्मू वारनि असां खां पुछण जी कई त गुराम खे पादर कीअं आया। किथे तव्हां खां इहो मौत त कढी न आहिनि विया न? वरियाम असां ॿार न आहियूं जो सभु ॻाल्हियूं उन्हनि सां कंदासीं। हिन वक़्तु उन्हनि जो शक तो ते आहे वरियाम। पोइ छा सोचियो थी वरियाम? सोचण वरी छाजो सरदार, इन गोराम खे पोइ सीधे पादर हणंदा रहंदासीं जेसीं ताईं इहो गोराम इन रिश्ते दा हथ नथो खणे। जेकॾहिं सुल्तान वारनि खे पक्की साबिती मिली वई त उहो असां घटि कोन कंदा। हिकु त असां सुल्तान वारनि सां कोन पिया विड़ूं, पर जेकॾहिं इहे सुल्तान वारा मौजे ऐं गोराम जे विच में आया त घटि इन्हनि सुल्तान वारनि सां बि कोन कंदासीं। सुल्तान वारा ॾाढा ॾुखिया मल आहिनि, उन्हनि में तकड़ो हथ कोन विझंदासीं। अनवर इहा ॻाल्हि सही आहे, पोइ असांजे लाइ वॾो मसइलो थींदो। छा सरवर सुल्तान वारनि खां डिॼो पाचा? जेकॾहिं सुल्तान वारनि तव्हां सां खौस कई न त पोइ ते मां बि कोन डरंदुसि। मगर तूं छा थो सम्झी त मां तव्हांखे ईअं अकेलो छॾे ॾींदुसि? जेकॾहिं 4 धक हू हणी विया न त 2 धक उन्हनि खे असां बि वाहे कढंदासीं। इहा बात जी ॻाल्हि आहे, ॾिसी वठंदासीं। वरियाम इहो ॿुधाए त हाणे छा आहे करणो? सारंग अॼु राति बि न गोराम खे वरी बि सटको ॾियणो आहे। वरियाम तूं छा थो सम्झी? गोराम लापरवाही कंदो? हा सरदार, छो जो गोराम ईअं ई थो सम्झे त हुनखे धक मला रहिया आहिनि ऐं हू वरी मल्हार जी त सुल्तान खे ॾेई बि चुको आहे। इन करे वरी सुल्तान गोराम खे ख़ातिरी कराई आहे त ॿीहर मल्हार ईअं करे बि कोन कंदो। इन करे यार, इन करे मां चवां थो हिकिड़ो मौक़ो गोराम वरी बि असांखे ॾींदो। जल तू जलाल तू आई भला टार तू, 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 जल तू जलाल तू आई भला टार तू। ॻाल्हि ॿुधो, जे मां अटो ॻोहे इन मां गुॾो ठाहींदसि ऐं उन मथां कपिड़ो चाढ़ींदसि। निशानी मां तोखे हिकिड़ी सलाह ॾियां। हाणे तूं बि सियाणी खे सलाह ॾी, हां एॾो सियाणो थी वई। दी राम सच तो चवई, आज से ठाड़ो भी सही तो चवई। सलाह तो सुठी ॾिनी जे भागो ये वसाई जे घर में पूरजे कीअं? वसाई जे अखियुनि में धूड़ विझण तुंहिंजे खॿे हथ जो खेल आहे। बस को ठीक आहे, मिड़ई वञी कयां थी को टिको पंजो। वसाई जे घर में थी गुॾो पूरे अचां त ॾिसजांइ केतिरी दुरड़ियूं हणे पोइ।
नंढड़ो अञा स्कूल मां न आयो आहे। अञा हुनजी मोकल न थी हूंदी। टाइम त थी वियो आहे। आयो हूंदो, जांचण वारो हूंदो। मामा खुशी दे मुझे पुट हालार। जी चाची। मां चाची दा तुंहिंजी माओ आहियां। मुंहिंजी अम्मा त ही आहे, पर पुट ये भी तुंहिंजी अम्मा आहे। ये घोट वारी चाची आहे, मुंहिंजी अम्मा त तूं आहीं। न पुट ये भी तुंहिंजी अम्मा आहे। न न ये चाची आहे, अम्मा न आहे। जीजा मां नंढड़े खे मानी ॾेई अचां। ही नौकरियाणी सां एॾो घुली मिली वियो आहे। ही नौकरियाणी आहे या हिनजी माउ? हिन नौकरियाणी खे हितां कढणो ई पवंदो ऐं मूंखे ॿी के नौकरियाणी जो बंदोबस्त करणो पवंदो, न त ही हालार कॾहिं बि मूंखे मां न सम्झंदो। अदा तव्हां ॿई सुस्त थी चुका। जेतिरो मूं अंदाज़ो लॻायो आहे न, तव्हां राणी खे ॻोल्हण में नाकाम थी चुका आहियो। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे पोइ मूंखे ॿुधायो त मां पंहिंजी मस्तानी खे ॻोल्हण लाइ जोगिन वारो वेस पाए निकिरी पयो। जेकर तू जोगिन वारा वेस पाए निकरंदे, छा माण्हू असांजे मथां खिलंदा न? माण्हुनि जे खिलण जे खौफ खां छा मां पंहिंजी मस्तानी खे विसारे छॾियां था? पंहिंजी इज़त गैरत खे मारे फिटो करे छॾियां? पोइ छा मुंहिंजे मथां माण्हू कोन खिलंदा? मुंहिंजा भाउ, तू देर न कर, अॼु जोगिन वारो वेस पाए निकिरी पो। हा न, तू मज़ाक न सम्झ मुंहिंजा भाउ। जॾहिं ससु ई पंहिंजे बुनुअ जी ख़ातिर जबल झांगे सके थी, सोणी पंहिंजे मेहार जे लाइ दरिया टपी सके थी, ऐं राणो पंहिंजी मूमल ख़ातिर काक पहुची सके थो, जेकॾहिं मूं पंहिंजी मस्तानी जी ख़ातिर जोगिन वारा वेस पाए तरह तरह ते सदा लॻाई त कहिड़ी ॻाल्हि वॾी आहे? अदा गुलू, मां सम्झां थो त असांजो मस्तानो उन्हनि आशिकनि जी लिस्ट में पंहिंजो नालो ज़रूर लिखाईंदो। अदा अहिड़ा मुंहिंजा भाग किथे जो अहिड़ा नामर किरदारनि सां वो मिस्कीन जो नालो बि अचे। मां त उन्हनि आशिकनि जे पेरनि हेठां उॾामंदड़ दज़ जे बराबर बि न आहियां। अदा थोड़ी कोशिश कंदे न उन्हनि जी लिस्ट में शामिल थी वेंदे। अदा गुलू तू इन ॻाल्हि खे मज़ाक तो समझी, पर मां पंहिंजी मस्तानी ख़ातिर कुझु बि करे सघां थो, कुझु बि। ओकर अल्लाह तौर असांजूं दुआऊं तोसां गॾु आहिनि। बाबा जी अल्लाहु अल्लाहु। वो माई वॾी, खुदा खे मन कुझु बि कोन तो अजायो थी वम करी। छा थियो तई? चाचा चाचा छोरी असां मथां अहिड़ो त कारो इल्मु करायो आहे, मां तव्हांखे छा ॿुधायां। वो माई वॾी, कुझु बि कोन अथई। अॼुकल्ह में एॾा पढ़ाई वारा वॾा रहिया किथे अथई? चाचा तूं यकीन कोन कंदे, पर मूंसां जेका हालत आहे न, मूंखे ख़बर आहे। असुल रातुनि जूं निंडियूं हराम थी वयूं आहिनि। ॼण मुंहिंजे जिस्म में बाह थी भरे। चाचा साह खणण में बि ॾाढी तकलीफ़ थी थिए। पहिरियां ईअं कोन थींदो हो, जॾहिं खां हुन मार पवेस छोरी मुंहिंजे मथां इल्मु कयो आहे। छा ॿुधायां तोखे चाचा, मुंहिंजो त सकुन ई बर्बाद थी वियो आहे। वसाई ॻाल्हि ॿुध, हिकु त मूंखे तूं चाचो न चवंदी कर। बाक़ी ॿियो त हिन घर में कुझु बि अहिड़ी ॻाल्हि कान्हे का। भाई अजायो भई वहम करी, उन इलाज त लुकमान हकीम बि कोन हो। बाक़ी नवाब छा थो करे सघे तोखे? अल्लाहु 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 अल्लाहु। हाणे सम्झां थो त तूं चरी थी वेंदी आहे। हाँ चाचा, छोरी इहो ई इल्मु करायो आहे त मां चरी थी वञा ऐं हू मूंखे कमरे में बंदि करे छॾे ऐं तव्हां मथां पोइ हू पंहिंजा हुकुम हलाए। पर ईअं थियण मां बि कोन ॾींदसि। हिन छोरी जो इल्मु जो तोड़ मां कढंदसि। केरु सम्झाए माई तोखे? तोखे वहम नची वकियो ॾियां, आउं छा करे सघां थो? हुन ग़रीब सां ज़ुल्म कंदी आहे, उन जी लॻी अथई। चाचा मां रातुनि जो निंड करण लाइ अखियूं थी पुरियां त ॼण को मुंहिंजो साह थो कढे। मुंहिंजे जिस्म में जीअं सुयूं थी चुभनि। पर तव्हांखे मुंहिंजी ॻाल्हि ते यकीन न आहे।
जॾहिं उहा छोरी इल्मु करे करे मूंखे चरियो करे छॾींदी, पोइ मूंखे कमरे में बंदि करे छॾींदी, तॾहिं तव्हांखे यकीन ईंदो। अल्लाहु 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 अल्लाहु। वाकई चढ़ी थी रही तुंहिंजी अम्मा खे केरु सम्झाए पुट? ॾाढो ज़ोर रखियोमांसि न मुड़ी शहर में। बाबा घणा ॾींहं उते रहंदी? पुट इहा का ख़बर नाहे त तव्हांजी माउ उते केतिरो वक़्तु रहे थी, पर ख़ैर जेतिरा ॾींहं बि उते रहे, पर मां मूंखे हिते रहण जी तकलीफ़ ॾींदो रहंदुसि। न बाबा साईं, हिन में तकलीफ़ जी कहिड़ी ॻाल्हि आहे? हीउ त असांजो पंहिंजो ई घर आहे न। ईअं त आहे पुट, पर मां सम्झां थो त तोला वरी मसइलो थींदो। हिकु तरफ़ तुंहिंजा माउ पीउ अकेला था रहनि, बाबा उन्हनि जी चिंता त तोखे थींदी हूंदी। घर सां गॾियो पियो आहे। जेकॾहिं बाबा जन वटि काड़ी ॻाल्हि थी त मां ओॾा थी ईंदुसि। बाबा मामा ऐं मामी इहो ई चाहिनि पिया त असां अची हिते रहूं। छॾे बाबा, तूं उन्हनि खे बेज़ार कंदी हूंदी आहे, तॾहिं हू इहो पिया चाहिनि। हा बाबा साईं, हक़ीक़त इहा आहे त मां तव्हांखे चई नथो सघां। वाकई मुंहिंजा वाकई घर में ॾाढो बेज़ार करे थी, ऐं एतिरो थी लुड़ाणे जो घर जा सभु भाती बेज़ार थी था वञनि। ईअं न कर न बाबा, ॾाही थी पुट। घर में छेड़े क्रोध करण सां मसला वधनि था, ऐं बाबा सभिनी जो सुकून चैन आराम बर्बाद थी वञे थो। जॾहिं सभई प्यार ऐं मोहबत सां रहंदो त पुट तव्हांखे एतिरो सुकून मिलंदो, एतिरो सुकून मिलंदो जो तव्हांजी समूरी ज़िंदगी ख़ुशियुनि सां भरिजी वेंदी। बाक़ी बाबा जे करे घर में इहो ई क्रोध रहियो न त को बि भाती घर जो पुरसुकून ज़िंदगी कोन गुज़ारे सघंदो। अलाह करे बाबा साईं जो तव्हांजी इहा नसीहत हिन मथां असर करे ऐं उन ते अमल करे। मां पाण खे संभाले वेंदसि, रुगो मामा ऐं मामी पाण खे संभालनि। ये नौकरियाणी आहे या हिन जी मां? नौकरियाणी त ईअं ख़िदमत नाहे कंदी जीअं हीअ थी हुनजी करे। जे हीअ नौकरियाणी आहे त पोइ अकबर खे चवंदसि त हिनखे हितां कढे, ऐं हू हिनखे कढण में देरी न कंदो। पर जे हक़ीक़त ॿी आहे त पोइ उनखे ज़ाहिर करण लाइ मूंखे ॿियो कुछ करणो पवंदो। वाह साईं, तुंहिंजो हे सिकी लधो छॾाया हुया। अञा कुझु ॾींहं छॾे सां त सुधरी ॿाहिरि निकिरिया। बाबा मूं त तव्हांखे चयो हुयो मूंखे तकड़ न आहे, कुझु ॾींहं छॾियो त मां भले अंदरि हुजां। कुझु ॾींहं ई तोखे छॾे हा त मन सुधरी निकिरे हा। बाबा जेल में माण्हू सुधरंदो न आहे, ख़राब थी निकिरंदो आहे। जंहिं जेल जी हवा खाधी न उनखे ॿाहिरि सुकून ई न आहे ईंदो। इन जो मक़सदु त तोखे बि दोदे जियां वरी लाकअप कराए छॾियां। सौट ही जॾहिं अंदरि हुयो न चाचा बाहि ॿारे ॾिनी हुई, जॾहिं ॿाहिरि आयो आहे त चाचो चए थो जेल में हुजे हा। ॿीहर जेकॾहिं हीअ अंदरि वियो न त पोइ खणी हथ कढंदोसांसि, भली दोदे जियां बि साल ॿ लोढ़े। इहा त दुआ न घुरंदा, बाक़ी हा दोते खे सही वॾो शौक़ु आहे। जेकॾहिं अहिड़ा कम ई न कनि त पोइ अहिड़ो वक़्तु छो अचे? बाबा हिन चक्कर अदा वारनि खे कूड़े केस में सुल्तान वारनि फसायो आहे। हिन में दोदे जो ऐं दादन जो को बि ॾोह न। चङो छो अदा जो तो शायदि ॾिनी, न त बाबा सदाईं असांखे ॾोही सम्झंदो अचे हा। छो तव्हां वरी कहिड़ो रोड फुरियो आहे जो बाबा तव्हांखे ॾोही सम्झंदो? छो इन्ही जो इरादो अञा रोड फुरण जो आहे छा? बाबा जेकॾहिं अहिड़ो मौक़ो आयो बि न मुकंदो साज़ किटली। रोड फुरींदे न पोइ ॿाहिरि न निकिरंदे, उमिरि क़ैद सज़ा लॻी वेंदई, उमिरि क़ैद। बाबा साईं ईअं अलाह ई न कंदो। शुक्र अल्लाह जो छोरी कुछ ॾींहंनि जे लाइ डरी वई। सुख जो साथ खयोसीं, छो करे मानी त खाऊं था न। मां त तव्हां लाइ मानी खणी आई हुयसि, पर तव्हां त अॻु में ई मौजनि में आहियो। अरे तो छा सम्झो हा?
तूं हितां वेंदी हली है त असीं बुख ते वेठा हूंदासीं, कुझु कोन खाईंदासीं। हाणे तव्हां मुंहिंजो लिकायल पैसो ज़ाहिर पिया कयो। टींगट छाजो मामा, इहो ॿुधाए एतिरो माल पियो खाई, ये पैसा किथां आया? छोरी असां वटि एतिरा पैसा बि न हूंदा, छाजो ॿिल वेलल जी मानी बि न खाई सघूं। पहिरियां जॾहिं मां चवंदी हुयसि त तव्हां कसम खणी वेंदा हुयो त रुपयो बि कोन्हे, हाणे एतिरा पैसा किथां आंदो जो सॼो ॾींहुं वेही खाओ था? बाबा बाबा असां कुझु पैसड़ा बचाए रखिया त जीअं ॾुखी महिल कमु अचनि। सो बस ईमानी वठी आयासीं, पैदा खाऊं, अलाह अलाह ख़ैर भला। हा हा झाड़ो सही तो चवे, असां पंहिंजा पैसा गॾु करे रखिया हुआसीं। हा ऐं पंहिंजनि पैसनि हूंदे बुख छो मरूं? अलाह असांखे पंहिंजा पैसा ॾिना आहिनि। हाणे ॾिसी छा पे थी, हाणे हलण जी कर। हे ॻाल्हि ॿुध, ॿीहर सां ते थोरड़ा बोरड़ा न कजांइ, सिधी थी हल। हाणे पंहिंजी जेका मानी आंदी अथई न, या बि खणी हल। असां वटि एतिरा पैसा आहिनि जो असां ॿिनि वेलनि जी मानी ख़रीद करे सघूं ऐं पंहिंजो पेट बि पाले सघूं। मूंखे सभु ख़बर आहे, इहे पैसा कंहिंजा आहिनि ऐं किथां आया। हाणे वञी मिठल खे ॿुधायां थी। अरे हाणे हल हल थी तिखी वञी मिठल खे पैगाम रसाए, अचे असांखे ते क़त्ल करे वञी। छे थी ॾाढो, हल हल हाणे हल। मां सम्झां थी त नानी सियाणीअ वारे तावीज़नि कुझु असर कयो आहे, तॾहिं त हू डरा थी विया। जेकॾहिं इहे तावीज़ असां ॿीहर बि करायासीं न, थी सघे तो रिश्तो ई खत्म थी वञे। अमा जेकॾहिं तूं चवें थी त सियाणीअ खे वरी मिंथ मेड़ कयूं था, पर हिन दफ़े वॾो वात फाड़ींदी। हिन वक़्तु मुंहिंजे हड़ में हिकु रुपयो बि कोन्हे। जेकॾहिं तो वटि 2-3 हज़ार आहिनि त सियाणीअ खे ॾियूं। मूं वटि 2-3 रुपया पियल आहिनि, पर अदावारा मूंखे त पैसा ॾींदा ई न आहिनि जो मां टारे रखां। अमा मूंखे वरी कहिड़ा नोट छोड़े था ॾियनि? मुंहिंजो बि त इहो ई हाल आहे। राति अदावारा घर अचनि, कंहिं बहाने सां तूं उन्हनि खां 2-3 हज़ार घुर भला। अमा कोशिश कंदसि, जेकॾहिं उन्हनि खां पैसा घुर त सवाल ई उबता था कनि। इहा त ॻाल्हि आहे, अदावारनि खां जेकॾहिं का बि शइ घुर त रखनि था निड़ीअ ते, न 1000 सवाल था कनि। केरु जवाब ॾे? आहिनि ख़याली, पंहिंजी मर्ज़ीअ जा मालिक, दिलि चवंदनि त 2-3 रुपया ॾींदा, न त ठुप जवाब। अमा इन करे त चवां थी त तूं ज़िद छॾ, गोराम सां शादी कर। उन घर में वरी बि तूं सुखी सताबी रहंदी आहे। अम्मा तूं छा थी सम्झी त दुआ उन घर में मूंखे पेर खोण ॾींदी? हिकु तरफ़ दुआ ऐं ॿी तरफ़ हूअ वसाई, मुंहिंजे लाइ हू घर दोज़ख बणाए छॾींदियूं। हिकु सूरनि मां निकिरी वञे ॿिए सूरनि में पवां, कहिड़ो फ़ाइदो? अम्मा मां त तुंहिंजे लाइ पूरी पूरी कोशिश कयां थी, अलाह भलाई कंदो, वधीक तुंहिंजो नसीब। ये दुनिया दर्द